अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुझो नालो है कमर ज़मान हमलानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो HTV हमलानी TV यूट्यूब चैनल। जीअं त दोस्तों तव्हां सभिनि खे ख़बर आहे त मां सिंधी ड्रामो ज़हर ज़िंदगीअ ते अॻु में बि काफ़ी सारा वीडियो ठाहे चुको आहियां ऐं जंहिंमें मां टोटल 373 मिस्टेकूं अॻु में ई ॾेई चुको आहियां ऐं अञा बि हिन ड्रामे में काफ़ी सारियूं मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिकिड़ो ॿियो वीडियो मां हिननि मिस्टेकनि ते ठाहे रहियो आहियां। यादि रखिजो दोस्तों त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। उन खां अलावा जेके बि दोस्त अॼु ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जे आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी हिन क़िस्म जा वधीक वीडियो तव्हां ताईं बर वक़्तु पहुचंदा रहनि। त दोस्तों हाणे हलूं था पंहिंजे अॼु जी वीडियो जी तरफ़। मिस्टेक नंबर 374 किस्त नंबर 95। दोस्तों इन सीन में तव्हां हिन जॻह ते ॾिसो त हिते कोई शख़्स मोटरसाइकिल काए वञी रहियो आहे। दोस्तों हीउ ॾिसो हिते केरु आहे जेको मोटरसाइकिल काए वञी रहियो आहे। ऐं दोस्तों सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 10 सेकेंडनि खां पोइ जॾहिं हीउ सीन थो अचे ऐं कैमरा परे जो व्यू थी वठे त तव्हां ॾिसो उहा साॻी मोटरसाइकिल उते ई बीठल आहे, केर बि काए कोन वियो। पर दोस्तों 10 सेकेंड पहिरियां हिते कोई शख़्स उहा मोटरसाइकिल काए वञी रहियो आहे, तव्हां ॾिसी सघो था। त दोस्तों सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 10 सेकेंडनि खां पोइ उहा साॻी मोटरसाइकिल उन जॻह ते कीअं बीठल आहे। जॾहिं त हिनखे केरु काए वञी रहियो हुयो त पोइ हीअ मोटरसाइकिल वापसि 10 सेकेंड जे अंदरि हिते कीअं आई। बहरहाल दोस्तों हीअ बि कोई मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। ऐं दोस्तों मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में आई या न। मिस्टेक नंबर 375 किस्त नंबर 95। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जॻह ते ॾिसी सघो था त हिते माइक मैन जे हथ जो कुझु हिसो कैमरा जी फ्रेम में नज़र अची रहियो आहे। हीउ ॾिसो दोस्तों हिते माइक मैन जे हथ जो अधु हिसो कैमरा जी फ्रेम में नज़र अची रहियो आहे। दोस्तों इहा सभ खां वॾी मिस्टेक आहे माइक मैन जी, जंहिं पंहिंजो हथु हिन कैमरा जी फ्रेम में आणे छॾियो। ऐं उन खां अलावा दोस्तों एडिटर बि इन मिस्टेक ते ध्यानु कोन ॾिनो। इन करे हीअ बि वॾी मिस्टेक थी वई हिन ड्रामे में। ऐं उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। मिस्टेक नंबर 376 किस्त नंबर 95। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जॻह ते ॾिसो त हिते हिकु नंढड़ो माइक जो टुकड़ो कैमरा जी फ्रेम में चुरपुर कंदे नज़र अची रहियो आहे। दोस्तों हीउ ॾिसो हिते हिकु नंढड़ो टुकड़ो माइक जो कैमरा जी फ्रेम में चुरपुर कंदे नज़र अची रहियो आहे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे माइक मैन जी हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। मिस्टेक नंबर 377 किस्त नंबर 95। दोस्तों हिन सीन में तव्हां ॾिसो त ग़ुलाम हितां वेंदे वेंदे कैमरा ॾांहुं निहारींदो पियो वञे। दोस्तों जॾहिं हीउ सीन ख़तमु थियो, हिन सीन जी एंड थी त हितां ग़ुलाम वञी रहियो हुयो त वेंदे वेंदे कैमरा ॾांहुं निहारे हलियो वियो। दोस्तों इहा ग़ुलाम जी सभ खां वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। दोस्तों ग़ुलाम जी हिन मिस्टेक खे हिन डायरेक्टर नोटिस कयो, न वरी एडिटर नोटिस कयो। इन करे दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक थी वई हिन ड्रामे में। ऐं दोस्तों उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। ऐं दोस्तों मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक आहे या न। दोस्तों अॼु जे लाइ हिन वीडियो में बसि एतिरो। उमेद थो कयां त हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकर हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो आहे त हिन वीडियो खे लाइक कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा ऐं हिन वीडियो में प्यार भरी कमेंट बि ज़रूरु करे छॾींदा। दोस्तों यादि रखंदा त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। उन खां अलावा दोस्तों इहो बि यादि रखिजो त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु एंटरटेनमेंट लाइ रिकॉर्ड कयूं पियूं वञनि। उन खां अलावा जेके बि दोस्त अॼु ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जे आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी मुंहिंजो हर नओं अचण वारो वीडियो सभ खां पहिरियां तव्हां दोस्तनि ताईं पहुची सघे। त दोस्तों हाणे मिलूं था नेक्स्ट वीडियो में। तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।